जी अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु आरटी ॻोठ ओताक सैयद मीर मोहम्मद शाह जी ओताक में कचारी आहे ॾाढो भाग अॼु ॿियो एयरबेन नंबर असां ॿियो भाग जेको चई रहिया आहियूं कल्चर जे बारे में, जेको असांजो इतिहास जेको आहे सिंधी कल्चर जेको वॾो उमिरि जेको समूह आहे कच्छ भुज खां ॻोठ आहे साईं ॿुधाईंदो। हाँ वालेकुम सलाम। असांजो ॻोठ है वॾो ॾिनार। मुंहिंजो नालो आहे उमर मलुक समा, पोस्ट खावड़ा पच्छम, तालुको जिलो असांजो कच्छ भुज। मोबाइल नंबर असांजो 63 5 12 28 9 41। ऐं अॼु इहो असांजो ॿियो बाग़ आहे। ॿिए बाग़ जो मुंहिंजो नालो आहे अॼु जी शाम मामे जे नाम। ठीकु आहे। उन में ॿियो वरी पाण सिंधी कल्चर जे बारे में सुणाईंदासीं। तो अॼु जी शाम मामे जे नाम। मामा दुनिया में क्या चीज़ है। अॼु ॻाल्हि करणी है मामे जे बारे में कि काको हिकिड़ी दुश्मनी जात है, फूफी मतलब वारी जात है, मासी मोहब्बत वारी जात है ऐं मामू हिकिड़ी स्वीट मिठी जात है। कंहिं पण इंसान जो पे दुनिया में गुज़ारे वञे थो, बच्चा यतीम थी वञे था, माँ जॾहिं नंढे बच्चे के खणी पंहिंजे ॿाहिरनि हली वञे थी, नंढो बच्चो जो पालण पोषण मामा ई कंदा आहिनि ऐं भेण ऐं भाणेज ऐं भाणेजी जो सारो मामा ई बनंदा आहिनि। बच्चा जॾहिं वॾा थींदा आहिनि माउ खां पुछंदा आहिनि कि मां असांजो परिवार या असांजो कयो ॻोठ आहे, असांजी ज़मीन ॿनियूं कित आहिनि। जॾहिं मां चवंदी आहे कि अव्हांजे काके वटि आहे, उनजो एड्रेस ॾींदी आहे मां, भतीजा काके वटि वेंदा आहिनि और काके के पुछंदा आहिनि कि काका असांजी ज़मीन कित आहे। काको पहिरीं पटवारी से पंहिंजे नाले पटो बणाईंदो आहे और भतीजे खे जवाबु ॾींदो आहे कि आऊं अव्हांखे सुञाणंदो न आहियां, केॾा जा आई आहियो, केॾा जो आऊं। जॾहिं नालो पियो आहे काका तूं काका मैं, इन कारण से काके ऐं भतीजे जी दुश्मनी हूंदी है। ज़मीन मिल्कत काको कब्जे करे वेंदो आहे। ॿिए नंबर जी फूई हिकिड़ी मतलब वारी जात हूंदी है, हर चीज़ भाउ जे घर मां खणी वेंदी है और पाण सिर्फ़ु मतलब रखंदी है, भतीजे ऐं भतीजे लाइ कोई वस्तु वठी अचंदी न आहे। ठीकु है। 3 नंबर जी मासी आहे। मासी हिकिड़ी मोहब्बत वारी जात हूंदी है। जॾहिं पण को पण इंसान मासी जे घर वेंदो आहे, सभ खां वधीक मोहब्बत मासी ॾींदी है ऐं घणी इज़त ॾींदी आहे। मासी वरी मां जहिड़ो एहसासु ॾियाराईंदी है कि मासी दुनिया में हिकिड़ी मोहब्बत वारी जात है। मामू दुनिया में हिकिड़ी स्वीट कास्ट है, मिठी जात। हर भाषा में हर परिवार जो नालो बदलंदो है, पर मामे जो कॾहिं नालो भाषा में बदलंदो न आहे। सारे वर्ल्ड में 7111 भाषाऊं इंसान ॻाल्हाईंदा आहिनि। हिकु भारत में 453 भाषाऊं इंसान ॻाल्हाईंदा आहिनि, पर हर भाषा में मामे खे मामे नाले से छॾियो वेंदो आहे। मामे जो नाले से पुकारियो वेंदो आहे। हिकु अहिड़ी भाषा अंग्रेजी आहे जंहिंमें मामे खे अंकल चई में अचे थो। सिंधीअ में पे के बाबा, थारी ढाटी भाषा में अबो, मारवाड़ी में बा, कच्छ में बावा, गुजराती ऐं हिंदी में पप्पा, काठियावाड़ी में बापू, पंजाबी में पाऊजी ऐं मराठी में डेडी, अरबी में अबू, अंग्रेजी में फादर ऐं सिंधीअ में अम्मा, हिंदी ऐं गुजराती में मम्मी, अरबी में उमे, अंग्रेजी में मदर, सिंधीअ में भाउ अदा, हिंदी गुजराती में भाई, अंग्रेजी में ब्रेदर, सिंधीअ में भेण अदी, हिंदी में गुजराती में बहन, उर्दू में जीजी, मराठी में दीदी, कच्छी में बाई, राजपूती में बा, मारवाड़ी में बाईसा, तुर्की में बाइया, फारसी में बसीरा, अरबी में बानू, अंग्रेजी में मैडम ऐं सिस्टर, सिंधी में चाचा, थारी ढाटी ऐं मारवाड़ी भाषा में कच्छी में काका, पंजाबी में ताऊजी, अंग्रेजी में अकल, सिंधी में मासी, उर्दू में खाला। हिन एतिरे परिवार जा सभ जा नाला बदिली वेंदा आहिनि, पर मामे जो नालो कंहिं बि भाषा में बदिलंदो न आहे। सिंधी
थारी, ढाटी, मारवाड़ी, कच्छी, काठियावाड़ी, गुजराती, हिंदी, पंजाबी, मराठी ऐं उर्दू हर भाषा में मामे खे मामे ई चयो वेंदो आहे। मामे जो नालो कंहिं पिणु भाषा में बदिलंदो न आहे। अॼु मूंखे स्टोरी सुणाणी आहे जंहिंमें कहानी आहे टी मामे जे नाले। जी अव्हां जे साम्हूं पेश कंदो आहियां। बिल्कुलु। पहिरीं कहानी आहे थरपारकर जी सोढे जी। असांजे कच्छ थर इलाइक़े हिंद सिंध जॾहिं हिकिड़ो हो आवण जावण चालू हो त हिननि जो हिकिड़ो रिश्तो हो। बचपन में भाउ नंढी उमिरि जो हो ऐं भेण जी शादी थी हुई कच्छ में। उन खां पोइ घणो टाइम गुज़री वियो त भाणे जो ॿिए सां गॾु थर इलाइक़े में जॾहिं आयो, पाणी पी रवानो थियो। ॾींहं जो टाइम हो, जॾहिं रिढूं ऐं ॿकरियूं काए मामूं खूह मथे आयो। जॾहिं हुनजो पैर ॾिठो जॾहिं ॿिए माण्हू हुनखे चवणु लॻो कि मुंहिंजो भाणे जो यानो हुन रस्ते मां वियो आहे, हीउ पैर मुंहिंजे भाणेजी जो आहे। जॾहिं हुन माण्हू चयो कि भई तूं चरियो ई छा, त हूं त बचपन में तूं नंढो आहे, तोखे त का ख़बर न आहे कि तुंहिंजी भेण किन मुल्क में आहे, न तुंहिंजे भाणेजी खे ख़बर आहे कि मुंहिंजे नानाणा कंहिं मुल्क में रहंदा आहिनि, न तोखे कीअं ख़बर पई कि हीउ तुंहिंजो भाणेजो आहे। तॾहिं इहा जॾहिं कहाणी लिखंदो आहियां त हिकिड़ी कहाणी मामे जी दर्द भरी हूंदी आहे। मूं पंहिंजे लिखण सां मुंहिंजे अखि मां पाणी अची वेंदो आहे कि हीउ मामे जी केतिरी इंसान सां मोहबत हूंदी आहे। तॾहिं मामू हुनखे चवंदो आहे कि हुनखे मूं भाणेजे खे न ॾिठो, पर हीउ पैर मुंहिंजी भेण जहिड़ो लॻंदो आहे। तॾहिं हीउ मुंहिंजी भेण जो पुटु आहे। उनखे थर इलाइक़े में ॻोल्हे ऐं पाण जे घर कोठे नई मामू दुनिया में अहिड़ी हिकिड़ी स्वीट कास्ट आहे। ॿिए नंबर जी कहानी आहे कि असांजे कच्छ भुज में हिकिड़ो अबड़ासे तालुके जो जाम खानजी हो। उनजे ॻोठ में हिकिड़े छोकिरे हुई वाणियाणी, उनजी शादी थी हुई ॿिए ॻोठ में, हिनजी धर्म जी भेण हुई। उन खां टाइम मां ही माण्हू वॾो हिकिड़ो धाड़ेल ख़तरनाक बनी वियो, ॻोठ हिनखे छॾिणो पियो जाम खानजी खे। अॼु पण असांजे कच्छ भुज में हिंद सिंध में जाम खानजी जो नालो बि मशहूरु आहे। राति जो टाइम हो, उन भेण जे ॻोठ में राति जे टाइम में हिन धाड़ो लॻायो। तॾहिं उहो माण्हू अॼु जी जेको माण्हू चोरी कंदा आहिनि, इहा चोरी न हूंदी हुई। उहो ख़तरनाक माण्हू हूंदा हुआ, तिजोरी जी चावी मंगंदा हुआ। तॾहिं ॿिए माण्हू हुनखे हलायो कि भई हिन वाणी जे घर वटां चावी तिजोरी जी गिनी चओ, तव्हांखे धाड़ो लॻाइणो आहे। माण्हू जॾहिं उते विया तॾहिं बाई होशियारु हुई, उन पुछियो कि अव्हां सां गॾु केरु माण्हू आहे। तॾहिं उन माण्हूअ चयो कि भई असां सां जाम खानजीअ गॾु आहे। तॾहिं बाई चयो कि हलिया वञो, तव्हांखे चावी मिली वेंदी। बाई होशियारु हुई घणी, वाणियूं माण्हू ॾाहो थींदो आहे। बाई चावी खणी न छोकिरी नंढी हुई, हिनखे चयईं कि आहीं हुन हलई वई। उन माण्हू हुनखे पुछ कि अव्हां में जाम खानजी केरु माण्हू आहे। छोकिरी नंढी हलई हुई, हुन पुछियईं कि अव्हां में जाम खानजी केरु आहे। जॾहिं हुन चयो कि भई जाम खानजी आऊं आहियां। तॾहिं चई कि हीअ मामा चावी असांजे घर में तोखे जेको सुठी चीज़ लॻे, सोन चांदी पैसो पंहिंजो खणी वञ। तॾहिं हू बि सम्झी वियो, भले राति अंधारी हुई, मामे जे नाले में सम्झी वियो। तॾहिं चए कि तोखे हलायो कीअं आहे, कि मुंहिंजी माउ हलायो। त तुंहिंजी माउ खे सॾु कर ॿाहिरि। माउ जॾहिं वई ॿाहिरि, बाई हुनखे चयो जाम खानजी खे सुञाणी कहिड़ो, कि हिन सॼे शहर में भेण जे घर सवा तोखे को घर लुटणदार न मिलियो। तॾहिं जाम खानजी सम्झी वियो हिकिड़े मामे जे अक्सर में ॿिए हंधा जेको लुटे माल हलियो आयो। त हुन छोकिरी जॾहिं मामा चयो, हुन मामे जे नाले सां हुन भेण खे सभु ॾेई न हलियो। टई कहानी आहे मोहम्मद रसूल जी ज़िंदगीअ जी। अॼु पण कई माण्हू आहिनि, हज न उमिरे ते माण्हू वेंदा आहिनि, हिनखे ख़बर न आहे कि स्वीट मदीना कहिड़े नाले में छॾे में अचे थो। कि मके शहर में मोहम्मद रसूल जा 14 काका हुआ, 9 सगा 5 परिवार जा ऐं 6 फूफियूं हुयूं। काके मां त सिर्फ़ु 2 मुस्लमान, चाचे मां थिया अमीर हमज़ा ऐं अब्बास, ऐं फूफी मां सफिया ऐं अरवा। ॿिया त सभु हिन जा दुश्मन हुआ। पोइ जॾहिं ही मुल्क ख़ाली करे हिन मदीने में वियो त हिनखे पंहिंजे कुरैशी ख़ानदान जो नानाणा अंसार हुआ। हिन जो सहारो जेको नानाणे मदीने वारनि जो मिलियो। न अॼु ज़िंदगी जेको 2 सालनि जी हुई, नानाणे जे गॾु कॾहिं हिन मामे जे सहारे रहियो। न अॼु जी तारीख़ में हुनजे हिसाब सां नालो रखी मां वियो आहे स्वीट मदीना। अॼु बि कोई बि हज न उमिरे ते माण्हू वेंदा आहिनि ऐं हीअ चवंदा आहिनि कि भई असांखे मके में सुखु न थियो, हुते मदीने में अचे थो, मदीने में सुखु थो अचे। कि मोहम्मद रसूल जे नानाणे जो ॻोठु आहे ऐं मामे जे नाले स्वीट मदीना छॾे में अचे थो। ऐं हीअ कहानी हुई हिकिड़ी मामे जे नाले। उन खां हाणे पाण लास्ट में ॻाल्हि कंदासीं सिंधी कल्चर जी।
कितने हैं? 2 मिनट। हा, हीअ आहे सिंधी कल्चर जी ॻाल्हि। जी हाँ, अॼु ॻाल्हि करणी आहे सिंधी कल्चर जी। ठीक है। अॼु ज़माने में सिंधी इल्मु को पढ़ंदो न आहे। हाँ, स्कूल में तालीम आहे अंग्रेजी, हिंदी, गुजराती, ऐं मदरसे में तालीम आहे अरबी, अरबी। उर्दू। पहिरीं ज़माने जा मुला जेको मदरसे में सिंधी तालीम ॾींदा हुआ, बच्चे खे अॼु ज़माने जा जेको मौलाना आहिनि सिंधी तालीम ॼाणंदा न आहिनि। ना, सिंधी कल्चर ख़तमु थींदो वञे। हाँ, मां कॾहिं मदरसे में पढ़ियो न आहियां, न सिंधी ॼाणंदो आहियां। सिंधी माण्हू सिंध सूबे जे काणे छॾिया वेंदा आहिनि। हाँ, मां सिर्फ़ु स्कूल में 3 क्लास पढ़ियो आहियां, पर हर हिकु हिकिड़े अक्षर जो मूं अभ्यास कयो आहे। बिल्कुल। अंग्रेजी भाषा में अक्षर 36, अरबी भाषा में 30, गुजराती भाषा में अक्षर अंग्रेजी में 26, अरबी में 30 और गुजराती में 36, ऐं सिंधी भाषा में 52 अक्षर आहिनि। अहिड़ी हिकिड़ी सिंधी भाषा आहे जंहिंमें 52 वर्ण थींदा आहिनि। असीं कच्छ भुज जा माण्हू सिंधी ॻाल्हाए न सघंदा आहियूं, पर सिंधी असांजी माटाणी भाषा आहे, कल्चर आहे, तंहिंजे करे भुलंदा न आहियूं। सिंधीअ में चवंदा आहियूं छा चइबो आहे, असीं कच्छीअ में चवंदा आहियूं कोरो चइबो। एतिरो असांजी भाषा जो थोरो फ़र्क़ु आहे। अॼु ॻाल्हि करणी आहे असांजे कच्छ मुल्क जी। कच्छ भुज जे इलाइक़े में बनी, खावड़ा, पच्छम में अॼु बि सिंधी कल्चर मौजूदु आहे। अॼु बि सिंधी लिबास, उथण वेहण, मान मोहबत, महिमान नवाज़ी, खाइण पीअण, वॾे जो अदब करणु, ऐं जाम ऐं जामोट, ऐं पाण जी क़ौम जो पागेरो बनाइणु, इहे परंपरा रीत रिवाज, पाग पहिराइणु, राजाशाही कल्चर अॼु पिणु मौजूदु आहे। बनी पच्छम जे खावड़ा बाज़ार में सिंधी मुस्लमान समा, सुमरा, नोड़ी, हालेपोटा, मुतुआ, जेजा, रायसीअ, समेजा, शेख, सईद, बंभा, कोरार ऐं थेबा, जुनेजा, हिंगोर जा कलर, भान, बिया, जाम, रायमा, पड़ियार ऐं हिंदू, राजपूत, सोडा, बेगवार, भील, सभु सिंधी माण्हू हिन जी औरत खावड़ा बाज़ार में अची ईंदी न आहे। खावड़ा बाज़ार में को बि चीज़ ख़रीदी करींदी न आहे। ऐं पुराणो कल्चर आहे असांजे इलाइक़े में जो वेस सलवार खमीस सिंधी बनी पच्छम जा मेघवार भील बि सलवार खमीस पहिरींदा आहिनि। बनी पच्छम में हिंदू मुस्लमान जी ख़बर पवंदी न आहे, सभु भाई तरीक़े सां रहंदा आहिनि। अॼु ॻाल्हि करणी आहे राजकराणे इंसान जी। राजकराणो माण्हू कहिड़ो हूंदो आहे, राजकराणे माण्हू जा आदत ऐं इख़लाक़ कहिड़ा हूंदा आहिनि। राजघराणो माण्हू कंहिंजे घर वेंदो आहे त उनजे घर में कुर्सी या खट ते वेहंदो न आहे। भेण, माउ ऐं भेण नियाणी जो अदब कईंदो आहे। राजघराणे इंसान जी मेन इहा ख़ासियत आहे। हिंदीअ में हिकिड़ी शाइरी आहे कि इज़त से बढ़कर न कोई दौलत है संसार, सब कुछ है इज़त ना है तो जीना है बेकार। इज़त से जॾहिं दौलत टकराबी आहे, संसार न आहे, हर चीज़ आहे, इंसान जी इज़त न आहे तो जीअण बेकार आहे। धन हलियो वियो त ॿई वार इंसान कमाए सघे थो, इज़त हिकिड़ी वार हली वई त ॿई वार कॾहिं कमाए सघंदो न आहे। इज़त अहिड़ी हिकिड़ी दुनिया में चीज़ आहे, हिकिड़ी वार जी मिलंदी आहे। इंसान इल्म सां अॻियां अची ईंदो न आहे, इंसान अदब सां अॻियां अची ईंदो आहे। इल्मु शैतान वटि पर घणो हो, आदम जो अदब न करें जॾहिं तड़जी। स्कूल में पढ़ने के लिए चौपड़ी ॾेई खोपड़ी चाहिए। स्कूल में पढ़े जे लाइ चौपड़ी न खपे, इंसान जी खोपड़ी खपे। घुमण जे लाइ कार न खपे, इंसान जो ख़ासो संस्कार खपे। घर में संजाए लाइ घर में फुलदानी न खपे, इंसान जी खानदानी खपे। कंजूस माण्हू मैं जहिड़ो हूंदो आहे, पूरो ॾींहुं मैं पाणीअ में वेठी हूंदी आहे ऐं पाछो पाणी घरे अची पीअंदी आहे। कंजूस माण्हू जो इहो ई कमु हूंदो आहे कि पंहिंजा पैसा बचत कराईंदो आहे, खाइण पीअण जी तमन्ना ॿिए में रखंदो आहे। कंजूस इंसान जी नेकी अलाह कॾहिं क़बूल कंदो न आहे ऐं अलाह खे इंसान सखी पसंदि आहे। हाणे ॻाल्हि करणी आहे औरत जे अदब जी कि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछियो वियो कि ख़ुदा जॾहिं राज़ी थींदो आहे त छा छा कंदो आहे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाबु ॾिनो कि जॾहिं ख़ुदा राज़ी हूंदो आहे त वरसाद मोकिलींदो आहे, उनखां वधारे राज़ी थींदो आहे त उन घर में महिमान मोकिलींदो आहे
ऐं ख़ुदा जॾहिं घणो राज़ी थींदो आहे त उन घर में नियाणी जो जनमु थींदो आहे। अलाह नियाणी में घणो ख़ुशि हूंदो आहे। अॼु ज़माने में कंहिंखे नियाणी ॾिने में अचे थी त उहो अहसान त भुली वञे थो, पर नियाणी खे खिलौना हिकिड़ो रांदीकड़ो सम्झे में अचे थो। मारवाड़ी भाषा में सासू नौ खे चवंदी आहे, ॾेज जे वारे में मेणा ॾींदी आहे कि बाईसा थारे बाबो सां तो थारे काई कोन ॾिनो, मारो तो ॾिकरो सोनो आहे। सासू सम्झंदी न आहे कि मूं वटि पुटु हो तॾहिं ॿिए जी नियाणी घर आई आहे। हीअ नियाणी तुंहिंजी घर जी हिकिड़ी लक्ष्मी नार आहे। औरत जो अदब जेको आहे मोहम्मद रसूल जे टाइम वटां मिलियो आहे। औरत जो अदब फातिमा जॾहिं मोहम्मद रसूल वटि अचींदी हुई तॾहिं हिन जो पैसाणी चुमंदो हो न सैयद निसा जे नाले सां हिन खे पुकारे में अचींदो हो। ॿिए नंबर ते हिकिड़ी जंग लॻी, उन जंग खां जॾहिं जीती वापसि आयो त उन टाइम में हिन खे पुछ में आयो कि भई मुंहिंजी छोकिरी जेको रुकिया बीमार हुई उनजी भला हालत कहिड़ी आहे। ॻोठ में कंहिं माण्हुनि जे पुछ में न आयो, पहिरीं उन नियाणी खे पुछ में अची आयो त नियाणी हिकिड़ी अहिड़ी चीज़ आहे। हिकिड़ी जंग जॾहिं ताइफान जे मुल्क में हिन खे पथर वसाया विया, जुती पैर में जाम थी वई न माण्हू हुनखे पुछण आया कि मोहम्मद रसूल तोखे छा तकलीफ़ आहे, त पिंड जो दर्द भुली वियो। पर जख्म ॾिसी जॾहिं फातिमा रुनी हुई त उनजो जख्म चई कि फातिमा जेको रुनी आहे उन जा लुड़काई ये राति जो मूंखे निंड में सताईंदा आहिनि। त नियाणी सां एतिरी मोहबत कईंदो। टे नंबर ते हिकिड़ी जंग लॻी, तंहिंमें हिकिड़ा वॾा माण्हू ॿिया पांच जेॾा जवान मुड़ुस टीं औरतूं कैद करे में आवई। जॾहिं उन सां कहिड़ो सुलूक करे में आयो कि वॾा माण्हू ऐं 15 ॾींहं पंहिंजे बचे खे मदरसे में तालीम ॾी कि फारसी इल्म जा होशियार हुआ न जवान मुड़ुस जेको आहे ॾंड भर ने छूटो थी। ऐं तॾहिं हिकिड़ी औरत ॻाल्हाइणी सीमा नाले, हुन चयो कि मोहम्मद रसूल तुंहिंजी भेण आई आहे। हुनखे पुछियो कि भई तो वटि कहिड़ो निशानी आहे, कि निशानी इहा असांजे घर पासे में हुआ, उहा यहूदी हुई, पर नंढो उन जो भाउ न हूंदो, मोहम्मद रसूल खे खणी वेंदी हुई, पर हिन जी माउ जो दावण खीर पीआरींदी हुई। उन हिसाब सां हिन जो भाउ जॾहिं जज़्बाती थी वेंदो तॾहिं हिनखे बांह में चक विधे में उहा निशानी यादि हुई, तॾहिं हुनखे चादर उॾाए। उनखां उहो जॾहिं ॻाल्हाइणी, उनखां पोइ वरी ॿई ॻाल्हाइणी कि मोहम्मद रसूल तूं मूंखे सुञाणंदो हुई कि न ईअं चाऊं हातम ताई जी ख़ानदान में आहियां, तॾहिं चए मूं ॾिठो त न हो, पर हिकिड़ो सखी इंसानु हो। उन जे हिसाब सां चादर उॾाए न उनखे बि आज़ादु कयईं। टे नंबर ते आस बिन अमीर हिन जो वॾो जमाई हो, मुस्लमान धर्म में किन आयो, जंग लड़ण आयो। उनखे जॾहिं क़ैद कयईं तॾहिं उन ख़त लिखियो जैनब ते कि तुंहिंजे पीउ मूंखे क़ैद कयो आहे ऐं मूंखे अची छूट कराए। तॾहिं उन पिंड जो सोन जो हार ॾिनई कि बाबा हीउ सोन जो हार वठि ऐं मुंहिंजे घर वारे खे छूटो कर। ख़त सोन जो हार जॾहिं मोहम्मद रसूल जे हथ में आयो तॾहिं मोहम्मद रसूल रुअण लॻो कि भई हीउ हार जेको आहे खतीजा हिनखे ॾिज में कुबरा ॾिनो आहे ऐं हाणे तोखे हार बि खणी वञे ॾंड को माप। तॾहिं पाछो वरी ख़त लिखियो कि भई लिखें जे आउं मुस्लमान धर्म पाले गयो आहे न तूं अची मुस्लमान धर्म पाले गए। जॾहिं आवे त काफ़र विच में तीर कमान हणी छॾियो, हंबल पट ते किरी पियो, मको फतेह थियो ने माफ़ी जो ऐलान थियो। जॾहिं मोहम्मद रसूल सभिनी खे माफ़ कयईं तॾहिं ॿ कातल आया, अमीर हमज़ा जा ऐं जैनब जा। तॾहिं उनखे चयईं कि आउं माफ़ त कई आहे तो, पोइ मूंखे सामा थी न वेझा, मूंखे जैनब जो चहिरो न मथां यादि अची वञे। नियाणी से एतिरी मोहम्मद रसूल मोहबत कईंदो। हीउ हिकिड़ो औरत जो अदब। हाणे लास्ट में पाण ॻाल्हि करणी आहे, इंसान वटि मिल्कत अचे ऐं नेमत हली वञे त हिन ॻाल्हि जो को अर्थ न आहे। इंसान वटि हर हिकु चीज़ हूंदी आहे, पर हिकिड़ी चीज़ जी कमी हूंदी आहे। हीअ चीज़ न हुए त इंसानु अलाह खे मञींदो न आहे। माण्हू वटि पैसा हूंदा त चढ़ीअ लाइ वाहन व्यवहार न साधन न हूंदो, वाहन व्यवहार हूंदो त रेला करे कमिरो ख़ासो न हूंदो, ऐं कमिरो हूंदो त सुठी घरवारी न हूंदी, ऐं घरवारी हूंदी त हिन जो औलाद न हूंदो। हर नेमत हिनखे मिली वञे त अलाह जो इंसानु नाशुक्र थी वञे। हिन मूं साहेरी लिखी आहे कि हज पखी हिकिड़ो होशियारु हूंदो आहे, पर ॻाए सघंदो न आहे। औलाद हिन कठ न हूंदो आहे, कठ कोअलट हूंदो आहे, पर कोअल जो रूप न हूंदो आहे। रूप मोरट हूंदो आहे त मोरट पैर ख़ासा न हूंदा आहिनि। पैर पाड़ेल ऐं कबूतर जा सुठा हूंदा आहिनि त हिन जा रे जा ठिकाणा न हूंदा। को अहिड़ो स्कूल या को खंडहर कमिरो उन में ई रहंदो आहे। शाइरी अॼु जे ज़माने जी सिंधी शाइरी जे बारे में ॻाल्हि लिखणी आहे
कि शाइरी गीत लिखी सघे या ॻाए सघे कठ कलाकार जेको हूंदो आहे शाइर गीत लिखंदो आहे पर शाइर ॻाए सघंदो न आहे। ॻाईंदड़ माइणो हूंदो आहे त उहो सुहिणो न हूंदो आहे। सुहिणो वारो जेको डांसर हूंदियूं आहिनि औरतूं त उन जा पैर सुठा न हूंदा ऐं पैर राजघराणी जेको औरत हूंदी आहे घर मां ॿाहिरि कढे निकिरंदी न आहे त उन जा हूंदा आहिनि त उनजो मुड़ुसु सुठो न हूंदो आहे। हर चीज़ जी हिकिड़ी कमी हूंदी आहे। अॼु ज़माने में को बि इंसानु वॾे माण्हू जी ॻाल्हि सुणे लाइ तयारु न आहे। अॼु मोबाइल से ई मक़सदु आहे। को फेसबुक में फसियलु आहे त को टिकटॉक जी टेंशन में आहे, को गेम जी गिनतीअ में आहे त को वरी व्हाट्सएप में व्यस्त आहे। अॼु ॻाल्हि करणी आहे शाइरी जे बारे में। सिंधी शाइर इंडिया में को बि न आहे। राजस्थान ऐं कच्छ भुज जा ॻाइणा गीत ॻाईंदा आहिनि। इन जो को बि शाइर न आहे। न कलाकार सही ॻाइण वारो आहे, न को संगीत सेट करण वारो आहे, न को सही शाइरी करण वारो आहे। ठीकु आहे। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में अचींदी न आहे कि सिंधी लिखण वारो न आहे। जीअं जंहिंखे मज़ा अचींदी आहे ईअं गीत ॻाईंदा आहियूं पंहिंजे जे हिसाब सां। लास्ट में थोरी ॻाल्हि करणी आहे असां समा क़ौम जे बारे में। सिंधी समा क़ौम हिकिड़े शाइर मारवाड़ी भाषा में गीत लिखियो हो। फौजिया सूमरे ॻायो हो। कुर्बान समय गीत लिखियो हो कि घड़ो खणियो खूह ते मिठा पाणी भरण ते गई, यादि तांजी में पग थिड़ी गया, घड़ो बजे हूं पाछी आई। रात सजी में कुर्बान समा रोए रोए तौला कटई, कारा कंगलिया तेल उॾाऊं रोज पांधीरा पुछी थकी। उन खां सिवा कंहिं समूह न को शाइर आहे, न को समूह कलाकार ऐं सिंगर आहे। ठीकु आहे। हिंद ऐं सिंध में अॼु जी तारीख़ में को बि समा क़ौम जो माण्हू गीत ॻाईंदो न आहे। समा क़ौम सिंध में 192 साल राज कयो आहे। अॼु बि लोकशाही में हिंद ऐं सिंध में समा क़ौम जा माण्हू पाण जे मुल्क में अॼु पण राज कंदा आहिनि। बाड़मेर ज़िले में समा गीत ॻाईंदा आहिनि। गीत वरी कहिड़ो ॻाईंदा आहिनि कि काले गई थी सिड़वा सीटी, तव्हांजे सूरत जहिड़ो माण्हू ॾिठो। ठीकु आहे। रुअण मंडी रोड मथे माण्हू पुछियो कीअं थी रुआ चरी। जहिड़ा गीत लिखण वारा अहिड़ा ॻाइण वारा आहिनि, अहिड़ा माण्हू सुणण वारा आहिनि। ठीकु आहे। समा क़ौम जे बारे में जॾहिं आउं ॻाल्हि कंदो आहियां त मूंखे इन ॻाल्हि जो वॾो घणो दुख थींदो आहे कि समा क़ौम जे बारे में हिकु किताबु आउं बणाईंदो आहियां जंहिंजो मूं नालो रखियो आहे समा क़ौम का वर्ल्ड रिकॉर्ड एंड नस्लियत संगे बुनियाद का जनरल नॉलेज बुक। समा क़ौम का वर्ल्ड रिकॉर्ड जो मक़सदु कि समा लोकशाही में राजाशाही में छा छा कयो ऐं लोकशाही में छा कयो ऐं उन जे बुनियाद अॼु ज़माने में छा छा कंदा आहिनि। डॉक्टर या वकील या इंजीनियर या टीचर या बिजनेसमैन या समा क़ौम जो नालो रोशन करण वारा आहिनि त या ही मंगणारे वारे जी गीत ॻाइण वारा आहिनि। ठीकु आहे। इंसान खे सभु ॻाल्हियुनि जी ज़रूरत हूंदी आहे। हिकु इल्मु, इस्लाम, इम्तिहान, ईमान, अदब, अक़ल, इख़लाक़ ऐं अमन। इंसान मुस्लमान में जॾहिं ही सभु ॻाल्हियूं हूंदियूं तॾहिं इंसान मुस्लमान हिन दुनिया ऐं आख़िरत में कामयाबु हूंदो। जॾहिं इंसान में इंसानियत न रहंदी त हिन दुनिया जे अंदर में न इंसान जो ख़ानदान हूंदो, न इंसान जो नस्ल रहंदो, न इंसान जी ज़मीन हूंदी, न हिते को फसल हूंदो। अॼु जो मुंहिंजो मैसेज आखे कहिड़ो लॻो, सही लॻे त मूंखे वापसि मैसेज कजा ऐं बुरो लॻे त मूंखे माफ़ु कजा। खुला त आउं घणो लिखल पढ़ल न आहियां। 3 क्लास स्कूल में पढ़ियो आहियां। मुंहिंजो एड्रेस आहे लेखकार मिस्टर उमर मलुक समा, ॻोठ वॾो ॾिनारा, पोस्ट खावड़ा पछाऊं, तालुको ज़िलो कच्छ भुज, मोबाइल नंबर 6351282941 गुजरात, अंग्रेजी में नंबर 6351228941। खुदा हाफिज़। रही ज़िंदगी तो फिर मिलेंगे। दुआ में यादि रख। महिरबानी साईं, तव्हांजी महिरबानी वॾा कुर्ब। ॾाढी ख़ुशी थी। बिल्कुलु जेको इतिहास जे बारे में बतायो बहितरीनु।